वीरन जी वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे वेलकम चऊं था पंहिंजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग्स में। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु अपडेट्स आहे। दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामो जीअं शुरूआति में स्टार्ट थियो हुयो तॾहिं 2-3 एपिसोड में हज़ारे मतिलबु काफ़ी व्यूज़ आया, जंहिंमें ऐं जी जेको व्यूवरशिप वधी वई हुई। वरी विच में ड्रामो कुझु ढरो ढरो थी वियो ऐं काफ़ी दोस्त इहो चवणु लॻा हिन ड्रामे में फलाणो अदाकार न आहे, तॾहिं ड्रामो मज़ो नथो करे। को पियो चवे त फलाणो अदाकार हुजे हा त ड्रामो अञा वधीक कामयाबु थिए हा, यानी कॉमेंट करनि पिया। बहरहाल हाणे वरी जेको आहे हीउ ड्रामो जीअं अॻिते पुॻो आहे एतिरे किस्तनि ताईं, हाणे त अञा ज़बरदस्त बणिजी वियो आहे। साॻी व्यूवरशिप पंहिंजी वरी वधी वई आहे ऐं कहाणी बि ड्रामे जी परफेक्ट थी चुकी आहे। उहे माण्हू हिन खे हाणे शौक़ सां ॾिसी रहिया आहिनि जेका पहिरियों कॉमेंट कंदा हुआ। त को चए पियो उमीद अली कलवड़ हुजे हा, को चए पियो मूसा हिन में हुजे हा, यानी रफ़ीक लाला रफ़ीक हुजे हा, को चए पियो साईं आज़म महंगल हुजे हा, त अञा ड्रामो ज़बरदस्त आहे। बहरहाल उनखे मां इहो ई चवंदुसि त हाणे ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे हाणे कीअं लॻो? ड्रामो हाणे ज़बरदस्त थी वियो आहे ऐं बहितरीनु बणिजी चुको आहे। छो त वक़्त जे हिसाब सां जीअं अॻिते कहाणी वधंदी आहे त तीअं ड्रामो ज़हन में वेंदो आहे ऐं पोइ मज़ो बि कंदो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा यूट्यूब चैनल खे।